ज़ुहैब साहब, नसरुल्लाह गडानी जो केस हाईलाइटेड केस है, हाई प्रोफाइल केस है। हिन वक्त चोबोल आहिनि त कुछ गिरफ़्तारियूं भी अमल में आयूं आहिनि। अवां वटि छा इन्फॉर्मेशन आहे हिन हवाले सां? असल में ये गिरफ़्तारियूं जेके तव्हां चओ पिया त उहे गिरफ़्तारियूं अॼु जूं न आहिनि। उहे शक जी बुनियाद ते त काफ़ी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो पियो वियो, उनखे इन्वेस्टिगेट कयो पियो वियो, वरी उनखे कुझु माण्हुनि खे छॾियो वियो आहे। कुझु माण्हू हिन वक़्त ताईं बि उहे पुलिस जी हिरासत में आहिनि। बाज़ाब्ता तौर ते पुलिस कंहिंजो बि नालो खणी उन्हनि शकियुनि मां बि कोन ॿुधायो आहे त उन्हनि में केरु आहिनि, पर जेके ज़रियनि वटां मालूमात मिले थी पई त उन्हनि में जेके माण्हू आहिनि उहे कुझु त उनमें हिकिड़ी औरत बि आहे, हिकिड़ो ॿियो लाटकी आहे, उन सां गॾु गॾु कुझु गनमेन आहिनि जेके आहिनि उहे बि गिरफ़्तार कया विया आहिनि, जेके ज़रियनि वटां मालूमात अचे थी पई। अॼु मुंहिंजी पाण ई एसएसपी घुटकी सां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी हुई। उन इहो चयो त असां वटि हिन वक़्त ताईं 10 माण्हू जेके आहिनि अञा इहे शक जी बुनियाद ते हिरासत में आहिनि। ऐं हुन जो इहो चवणु हुयो त असां कातिलनि जे वेझो बिल्कुलु तमामु जल्द पहुची वेंदासीं। तक़रीबन पहुची चुका आहियूं ऐं हाणे उहो 1-2 ॾींहंनि में बाज़ाब्ता तौर ते असां अनाउंस करे छॾींदासीं त उहे असल में इहो मामिलो कीअं पेश आयो आहे। ॻाल्हि इहा आहे त नसरुल्लाह गडानी जो जेको क़तलु आहे उहो इन करे उन वधीक हाईलाइट थियो आहे त छाकाणि त उन जंहिं निज़ाम खे चैलेंज कयो पिए ऐं जंहिं सिस्टम खे हुन चैलेंज कयो पिए त पहिरें ॾींहं खां वठी आङुरियूं जेके आहिनि उन तरफ़ खॼी रहियूं हुयूं। तोड़े जो मुख़्तलिफ़ ॿियनि तरफ़नि खां उन जूं तरदीदूं बि आयूं पई ऐं इन क़िस्म खां लातालुकी बि ॾेखारी पई वई। पर हाणे इन वक़्तु जेके शयूं वधीक मैच्योर थी रहियूं आहिनि त इहो मामिलो जेको आहे सो साॻे हिन निज़ाम जो शिकार थींदे असांखे नज़र पियो अचे त जेको नसरुल्लाह जो क़तलु आहे उहो इन ई साॻे सिस्टम जे तहत ई असांखे नज़र अचे थो पियो। पर पुलिस जी जेका हिन वक़्त ताईं जेका एक्टिविटी आहे उहा ॾाढी इंतिहाई मशकूक ख़ुदि आहे त एतिरा ॾींहं गुज़री वञण खां पोइ बि अञा ताईं पुलिस सही माना में उन तरफ़ अञा ताईं पाण डायरेक्शन क्लियर न करे सघी आहे। हिन वक़्त ताईं असां मां कंहिंखे बि ख़बर न आहे त इन में कातिल केरु आहे, सहूलियतकार केरु आहे, जेकॾहिं कातिल आहिनि त किराए जा कातिल आहिनि त उहे केरु आहिनि। या सभ खां अहम जेको सुवालु आहे त क़तल जा मोहरिक कहिड़ा आहिनि, सबबु कहिड़ा हुया जो इन नौजवान सहाफ़ी खे ईअं ई दीदा दलेरी सां क़तलु कयो वियो आहे। त पुलिस हिन वक़्त ताईं ब्लैंक आहे, ख़बर न आहे त पुलिस वटि या पुलिस मालूमात हिन वक़्तु लिकाए रही आहे। पर जेको अॼु सहाफ़ियुनि जो उते धरणो लॻो आहे, मां चवां थो त ज़बरदस्त क़िस्म जो धरणो आहे। ऐं हिन नसरुल्लाह जे मामले ते असां वटि सभई सहाफ़ती तंज़ीमूं हुजनि, सभई सहाफ़ियुनि जा अॻुवान हुजनि, सभु हिकु पेज ते आहिनि, सभु गॾिजी करे इन ते आवाज़ उथारे रहिया आहिनि। ऐं पहिरियों भेरो असां ॾिठो आहे त पुलिस समेत जेका सिंध हुकूमत आहे उहा इन हवाले सां सहाफ़ियुनि जे एहतजाज जे असर खे क़बूल बि करे रही आहे। पर अञा ताईं पुलिस जी जेका आहे उहा या ख़ासि तौर ते जेको एसएसपी घुटकी जो जेको हिकिड़ो किरदारु हुजणु खपे, ॿियो न घटि में घटि मीडिया ते अची भला कुझु त ॿुधाइनि, कुझु त अची माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि जे साम्हूं या सहाफ़ियुनि जे साम्हूं का त ॻाल्हि रखे। पर जेका न पई रखे त इन जे पोयां का कहाणी ज़रूरु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में मालूमात त खोड़ सारी आहे, पर मालूमात असां वटि ज़रियनि जे तरफ़ां आहे त असां उहा मालूमात हिन प्रोग्राम में शेयर करे असां कंहिं बि नमूने सां उन केस जी इन्वेस्टिगेशन ते असरअंदाज़ नथा थियणु चाहियूं। पर शयूं तमामु घणियूं आहिनि, सवाल तमामु घणा आहिनि। एसएसपी साहिब खे घटि में घटि हाणे त मंज़र आम ते अची कुझु न कुझु ज़रूरु ॿुधाइणु खपे।